शुरुआत कंदासीं। अहम ख़बर सां सिंध असेंबली जो इजलास स्पीकर अवैस कादर शाह जी सदारत में शुरू थियो आहे। सिंध असेंबली जे ऐवान में 91 वारे पाणी ठाह ते बहस लाइ रिथ जमा कराई वई आहे। असां पाणी ठाह ते केतिरो अमल दरामद करे रही आहे। निसार खोड़े रिथ ऐवान में जमा कराए छॾी आहे। नाज़रीन, अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। सिंध असेंबली जो इजलास स्पीकर अवैस कादर शाह जी सदारत में शुरू थी वियो आहे। सिंध असेंबली जे ऐवान में 91 वारे पाणी ठाह ते बहस लाइ रिथ जमा कराई वई आहे। इरसा पाणी ठाह ते केतिरो अमल दरामद करे रही आहे। निसार खोड़े रिथ ऐवान में जमा कराए छॾी। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं। सिंध असेंबली जो इजलास स्पीकर अवैस कादर शाह जी सदर में शुरू थी वियो आहे। सिंध असेंबली जे ऐवान में 91 वारे पाणी ठाह ते बहस लाइ रिथ जमा कराई वई आहे। सिंध असेंबली जो इजलास स्पीकर अवैस कादर शाह जी सदारत में शुरू थी वियो आहे। सिंध असेंबली जे ऐवान में 91 वारे पाणी ठाह ते बहस लाइ रिथ जमा कराई वई आहे। सिंध असेंबली जो इजलास स्पीकर अवैस कादर शाह जी सदारत में शुरू थी वियो आहे। सिंध असेंबली ऐवान में 91 वारे पाणी ठाह ते बहस लाइ रिथ जमा कराई वई आहे। इरसा पाणी ठाह ते केतिरो अमल दरामद करे रही आहे। निसार खोड़े रिथ ऐवान में जमा कराए छॾी। सिंध असेंबली जो इजलास स्पीकर अवैस कादर शाह जी सदारत में शुरू थी वियो आहे। बाक़ायदा मवाद बाबति अणी तरमीम में मिलियल इख्तियार वफ़ाक़ खे वापसि करण जी बि घुर कई वई आहे। सिंध असेंबली जो इजलास स्पीकर अवैस कादर शाह जी सदारत में शुरू थी वियो आहे। सिंध असेंबली जो इजलास स्पीकर अवैस कादर शाह जी सदारत में शुरू थी वियो आहे। नवारे सां तफ़सील सां राब्तो कयो आहे कराची में सिंध न्यूज़ रिपोर्टर बशीर संजराणी सां। जी बशीर, इजलास शुरू थी वियो आहे, अपडेट कजो। जी बिल्कुल, आपको ॿुधाईंदो हलां त सिंध जो इजलास आहे उनमें जेका एजेंडा आहे अॼु की उन जनता ते जेका केमिकल धमाकेदार मवाद जे दहशतगर्दनि ते सिंध सप्लाई के रोकण लाइ सिंध अख्तियार वफ़ाक़ हवाले करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। अरिड़हं तरमीम खां पोइ केमिकल ते कंट्रोल करण लाइ वापसि जेके आहिनि उहे वफ़ाक़ हवाले करण जो सिंध एक्सपोर्ट बिल 2024 ख़त्म करे इख्तियार वफ़ाक़ हवाले करण जो फ़ैसिलो थियो आहे। सिंध असेंबली जे ऐवान में कानून ऐं पार्लियामानी वारे सिंध एक्सपोर्ट बिल जो जेको मसूदो आहे ऐवान में जमा थोरी देर में जेको मवाद वठण सप्लाई खे रोकण लाइ पॉलिसी जेका आहे उहा जोड़ी वेंदी। और जेको सिंध असेंबली इजलास जो एजेंडा आहे गवर्नर साहिब कामरान कुफरी पारां 5 बिलनि जी जेका कई आहे। गोरख हिल डेवलपमेंट अथॉरिटी तरमीमी बिल 2024 ऐं उन सां गॾोगॾु सिंध अर्बन प्रॉपर्टी टैक्स सिफी बुरहानी यूनिवर्सिटी बिल जी मंज़ूरी, सिंध फिनांस बिल रजिस्ट्रेशन जी मंज़ूरी वारो बिल बि आहे। ऐं ख़ासि करे सिंध असेंबलीअ में अॼु ऐवान में 89 वारे पाणी ठाह ते बहस लाइ रिथ जमा कई वई आहे। अरसा पाणी ठाह ते केतिरो अमल दरामद करे वई आहे उन बाबति निसार खोड़े जी रिथ जेका आहे उहा ऐवान में एजेंडा जो अॼु हिसो आहे। जेको इजलास आहे सैयद अवैस कादर शाह जी सदारत हेठि जेका जारी आहे उन ते बहस थींदो। वॾी महिरबानी बशीर, नवारे सां अपडेट करण जे लाइ। सिंध असेंबली जो इजलास स्पीकर अवैस कादर शाह जी सदारत में शुरू थी वियो आहे। सिंध असेंबली जे ऐवान में 91 वारे पाणी ठाह ते बहस लाइ रिथ जमा कराई वई आहे।